नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त ईद उल फितर दौरान महांगाई सबबि सॼे मुल्क अंदरि ईद ख़रीदारी में 40 खां 60% ताईं घटिताई रिकॉर्ड कई वई है। मार्केट ज़रियनि जो चवणु आहे त इहे शहरी जेके 4 जोड़ा ख़रीद कंदा हुननि रुगो 2 जोड़ा ख़रीद कया आहिनि। वापारियुनि जे तंज़ीम जो चवणु आहे त माज़ी जे भेट में पंजाब में 33, बलूचिस्तान में 30 खां 40 ख़रीदारी में घटिताई आई है। केपी के जेको नयो पाकिस्तान जो मरकज़ी सम्झो वञे थो, उते 60 ऐं सिंध में 45 खां 50% घटि ख़रीदारी कई वई है। वापारी ज़रिए मुताबिक़ रुगो कराची में किथे खां 15 अरब रुपया घटि ख़रीदारी कई वई है। वापारियुनि जो चवणु आहे त हिननि काथो लॻायो आहे त कराची में 50 अरब रुपए जी ख़रीदारी कई वेंदी, पर सिर्फ़ु 35 अरब रुपयनि ताईं ख़रीदारी कई वई। ज़रिए मुताबिक़ हिन भेरे शहरनि में ख़रीदारी जी सघ तमामु घणी घटिताई थी वई है। ज़रिए मुताबिक़ मई में महांगाई जी रफ़्तार 9.11% रही, जेका अप्रैल में 8.8% थी वई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।